तोखे तुझी गुस्ताखी सजा मिलदी, तोखे न तुझे सजे खानदान के। तू मीरा में न पर बाहि में अथव दान बाहि में तू जेको भी आही पर हाणे घणो वक्त जिंदा रही कोन सगने। मु चंगन भरण जा कंद अकल झुकाए छड़िया। तू करे बाग जी मुरी, तू औरत थी करे मूंखे जी धमकियूं दी। मां मीरा आहियां, मीरा हाशिम खान जी भाइटी ऐं सरदार शाह ज़माने जे राज जी। मां दिलावर जी मंग आहियां। मूंखे समझ में कोन थो अचे तू केड़े किस्म जी औरत आहीं। रोहण बजाए मूंखे धमकियूं थी दी। तू केड़ो न बेवकूफ आहीं। मीरा में हथ विधा अथई, मीरा में शायद तोखे खुट्टीअ खयो आहे। तू हाणे घणो वक्त त जिंदा रही कोन सघंदे। ॾाढी का दिलेर आई। छा तोखे पंहिंजी बर्बादी जो को फिक्र न आहे? बर्बाद त तू थींदे जॾहिं हाशिम ऐं दिलावर तुंहिंजो मौत बणिजी ही ॾेईंदा। मां बि ॾिसां थो तूं केतिरा ॾींहं थी फड़कियो वञी। चुप करे हिते खट ते वेठी हुजे। तुंहिंजो हितां लाजकुमार कोन वेंदो। जेकॾहिं तूं एॾी मौत पर हुजी आ न त बेको मूंसां शादी कान करे आ जो मूंखे तूं ॾेढरी थी चई। पाण वरी तूं कहिड़ी जंडीअ तां लथल आहीं। तूं बेके खे ॿार पैदा करे ॾींदी आहे। वॾो पीढ़ी बुनियाद पैदा करे ॾींदी असे। अड़ी मार खुदा जी पवई न माण्हू आ न जिन्न आ। हाणे ॿारनि खे बि ॿार थींदा आहिनि। तूं पाण ई ॿार आ। हली आहे हिते बुनियाद पैदा करण, नस्ल पैदा करण। बुढ़ी मर तू आई फंडी खाली खोखो आई तू। मुंहिंजी मन उमिरि त आहे। वात नाण घणो थी ॻाल्हाए पई। किन्नी ॼटी वठी मुंडीअ थो लाहन सां गॾु थी साड़े छिॼाए पई। खजीअ जा थुड़ पहिरियां तू मूंखे हथ त लाए ॾेखारे कुराड़ी कंहिं जाइ जी। हली सगी कान थी ऐं ॾींदी मूंखे ॾींहं दाबा वेठी। दाबा त तोखे मां हाणे ॾींदसि। खामोश। ही मुझो घर आहे, घर को इसम बेली हाल न आहे जो वतो जो जज्बाती तकरीरूं कंदियूं। खबरदार जो ज़बानी फायरिंग कई थव। मां सफा मुर्स माण्हू थी वियो आहियां। अॼु मां तव्हां ॿिन्ही खे उफट मारे छॾींदुसि। बेगा अॼु तू हिनखे ऐलान करे ॿुधाए छॾ। सरेआम ॿुधाई त तू सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजो आहे। चुप कर। जरी दो थींदी। मां सिर्फ़ पंहिंजी अम्मा जो आहियां। कंहिंखे खपे अम्मा चई मूंखे। एॾे मां चवां थी न ट्रक खे कढी ॿाहिरि करे न त मां ख़ुदकुशी करे छॾींदीमांइ। तोखे ख़ुदकशी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तोखे लाइ मां ई मलकल मौत। न बसरा न बिडो बसरा। ओए अब रेवड़ी पयो बारे घोड़ा रेवड़ी पयो मचा क्या। हाशिमा हिम्मत न हार जाए। हाँ ओ ये मुर्सन वाकुर चलो ठीक है। बाबा साईं मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। चओ पुट छा थी चवणु चाहीं? बसरा चए पई त मूंखे ख़बर आहे, चङी तरह ख़बर आहे त तूं शादी नथी करणु चाहीं। बाबा साईं मां साजिद। मूंखे ख़बर आहे, चङी तरह ख़बर आहे। इहो साजिद बंगुल ख़ान जो पुटु आहे। बंगुल ख़ान मुझो जानी दुश्मन आ, मुझो जानी दुश्मन आ। केतरा भेरा मुझे हमलो करायो थई पर रब साईं मूंखे बचाए पियो। उन साजिद जी ॻाल्हि थी करी जेको मुझे दुश्मन जो पुटु आ। बाबा साईं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। ना ना बिल्कुल ना। रोशनी पुट हिन वक्त जेका तू ॻाल्हि करणु चाहीं थी न, जेको कुछ तुझे अंदर में मौजूद आ वो बाहर न कट त बेहतर आ। उन ॻाल्हि खे अंदर ही रहण दे, कुछ भी न ॿुधंदुसि। ॻाल्हि ॿुध रोशनी, जेको कुछ तू चवण थी चाहीं न वो कॾहिं बि न थींदो। इहो तू छा चवंदी अंग्रेजी में? नो नेवर।
हाणे मुंहिंजे तरफ़ां नो नेवर। बाबा साईं हिन में साजिद जो कहिड़ो ॾोह आहे? वरी साॻी ॻाल्हि, जंहिं ॻाल्हि खां मूंखे चिड़ अचे अॻो मूं तोखे छा ॿुधायो त बंकुल मुंहिंजो जानी दुश्मन आहे। वरी उहा ई ॻाल्हि, साजिद मुंहिंजो दुश्मन आहे, हुनजो पीउ बि मुंहिंजो दुश्मन आहे, ॿई पीउ पुट मुंहिंजा दुश्मन। साजिद तोखे ढाल पढ़ाए मूंखे माराइण थो चाहे, उन खां पोइ मिल्कियत ते कब्ज़ो करण थो चाहे। इन जे पुठियां जेका चाल हले पियो उहो बंकुल आहे, बंकुल हुनजो पीउ। ॻाल्हि खे सम्झंदी कर बेवकूफ़ छोकिरी। ठीकु आहे बाबा साईं, मां तव्हां सां पोइ ॻाल्हाईंदसि। बंदि कर इहे पंहिंजे साजिद वारियूं ॻाल्हियूं। इन मौज़ू ते मां ॻाल्हाइण नथो चाहियां। बस चुप। छो बाबा साईं छो? आखिर छो तव्हां मुंहिंजी ख़ुशियुनि जा दुश्मन थी विया आहियो? नज़रिए खे केरु सम्झाए? दुनिया में कहिड़ो अहिड़ो पीउ आहे जेको पंहिंजी धीअ खे ख़ुशि थींदे न ॾिसंदो हुजे? पर चरी छोकिरी आहे। अस्सलाम वालेकुम शमीर खान। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। बेगा दे खबर मुल्क में छा थो वई वापरे? उहा ख़बर मूंखे न आहे शमीर खान, बाक़ी साजिद सही माण्हू न आहे। तो छा कयो आहे साजिद? शमीर खान साजिद काल खां गुम आहे। गुम? छा मतलब आहे तुंहिंजो? कल खां मीरा ऐं साजिद गुम आहिनि। बसरा थी चवे त इन्हनि ॿिन्हिनि खे सिलेमानी टोपी हथ अची वई आहे। छा साजिद मीरा खे खणी वियो? न पा, साजिद खान खां त 20 किलो बि कोन खजंदा, भई मीरा कीअं खणी सघंदो? अरे चरबट सिधी सिधी ॻाल्हि ॿुधा, ये घुमाए फिराए गुज़ार न ॾे। रेस कल खां मीरा बनीअ जे कम ते वई न, वापस ई न आई। ऐं साजिद बि कल खां वठी गुम आहे। बाक़ी कुल खेर शमीर खान। इन जो मतलब त साजिद मीरा खे अगवा कराए वियो। इत ॾाढो बुरो थियो। हा शमीर खान, होटलनि ते ॻाल्हियूं कयूं थियूं हलनि त साजिद खान वॾो गंद कयो आहे। साजिद खे इहा ख़बर बि हुई त मीरा शमीर खान जी अख में आहे, त पोइ न ॼट जे पुट इहो गलतान कीअं कयो आहे? हाणे मां हुनखे न छॾींदसि। छा कंदे साजिद खे? हाणे साजिद त कंहिंखां लभंदो ई कोन। दिलावर ऐं हाशिम वारा मीरा ऐं साजिद खे ॻोल्हे रहिया आहिनि, पर उन्हनि खे मीरा ऐं साजिद कोन लथा। तोखे कीअं लभंदा? तूं दिलि जाए कर, इन मसइले खे मां पाणे ॾिसंदुसि। तूं वञी कमकार जी कर।
बाक़ी सभु उते छॾे ॾे। रेस शामिर खान 1000 खन ॾींदे घर जो सीधो सामान वठणो आहे बाबा। खोड़ तुंहिंजे लाइ पैसा बेगा, तूं छो थो घबराए? वॾी महिरबानी रेस शामिर खान जी। रेस शामिर खान जिंदाबाद। तरस वेणा वो वॾो ॾींगो माण्हू आहे, 17 जी सरदार आहे। उनजे हिकिड़े फ़ैसिले जे करे असांजे राज जे जीवन खान खे संग चटी लॻी हुई ऐं जीवन खान उहो संग भरे ॾिनो हो। हाणे मीरा खे ॻोल्हे ख़बर पवे सरदार शाहज़मान खे। मुझे न साईं, ॿी ख़बर इहा आहे त छोकिरी जे मालिकनि खे काई ख़बर कोन्हे त छोकिरी खे कंहिं अगवा कयो ऐं छो कयो आहे। ऐं हा मुझे न साईं, उन्हनि जा शक आस पास जे ॿियनि वॾेरनि ते आहिनि। इहो त ॾाढो सुठो थियो जो असांखे कंहिं ॾिठो कोन जॾहिं असां मीरा खे खपियो। मुझे न साईं, हाणे छा हुकुम आहे? मीरा खे इज़त सां रखूं या? लाउती मीरा खे इज़त सां रखियो। छोकिरी कंधार आहे ऐं मां हुन सां शादी करे हुनखे पाण वटि रखंदुसि। इहो मुंहिंजो प्लान हूंदो हाशिम ऐं दिलावर सां। ठीकु आहे मुझे न साईं, मां वञी हमरान खे चवां थो त छोकिरीअ खे इज़त सां रखनि। ठीकु आहे लाउती, तूं वञी हमरान खे चओ छोकिरी सां इज़त वारा रवैयो रखनि। ठीकु आहे साईं, हाज़िर। कल्ह खां वठी सरदार साईं जो पाग चढ़ियो अलाए कहिड़ो मसलो अथसि। इहो कावड़ जे तेज़ीअ में ॾिसी मां तुंहिंजी ॻाल्हि बि न करे सघीमांसि। अलाह ख़ैर करे, अलाए कहिड़े मसइले में मुंझल आहे। तोखे ख़बर नाहे छा? न, कहिड़ी ख़बर सां आहे न? ख़ैर त आहे न? मूंखे का ख़बर कोन्हे। माई बसरा मीरा गुमा। मीरा गुमा? हाणे तूं बि पाछाई ख़्याल थी रखे पई। इहा छोरी वॾी नाटकण थई, कॾहिं वेही वेही अछो मथो थी वियुसि। तो ॾिठी हुनई त कावा खुले ई कोन थी ॾिनो हुनई खुड़ीअ ते ज़ोर वई हूंदी कंहिं न कंहिं चाहींदड़ सां। तो 3 ॾींहंनि में अख़बार में लेख ईंदो। हा माई बसरा, मूंखे लॻे थो त तूं कूड़ थी ॻाल्हाईं। मीरा अहिड़ी नाहे, हुन जो किरदारु तमामु सुठो आहे। हो साइणे, नाले में निहाल हथियारी जंजी घणी आसामियूं आहिनि। भई कंहिं न कंहिं सां त्राहो ॾेई इनखे तूं सुञाणे ई कोन। इनखे मां चङी तरह थी सुञाणा। मां घर में त वेहण ईंदो ई कोन अथसि। साइणे किरदारु सुठो हुजे सां न अहिड़ा कम कोन करे हा। बहरहाल छॾ हिन ॻाल्हि खे, मूंखे त पंहिंजी परेशानी लॻी पई आहे। ऐं बाबा साईं जो बि मूड अलाए कॾहिं ठीकु थींदो। ओ साइण जेसी ताईं हा ममड़ी कोन मोटंदी तेसी ताईं सरदार साईं जो मोह सिधो ई कोन थींदो। कंहिं सिधे मुंहं सां ॻाल्हाईंदो ई कोन। पाणी वाणीअ जी ज़रूरत पवई चांहि जी त हुकुम कजाए। बाबा बाबा तू एतिरो परेशान छो आहीं? छा जो दुख आहे? छो थो रोए? बाबा कुछ ॿुधाए त सही। ससी जी हूं मीरा। बाबा बाबा छा थियो आदि मीरा खे? मीरा कल्ह खां वठी गुम आहे मुंहिंजी धीअ। छा बाबा? अदी मीरा कल्ह खां गुम आहे? हाँ ससी जी, खबर ना है त कहिड़ा ज़ालिम मुंहिंजी धीउ मीरा खे खणी विया आहिनि।
कल खां वठी आशू वारा मीरा खे ॻोल्हे रहिया आहिनि पर मीरा नथी लभे। सब्र कर चाचा बोलिया, तू तो मुड़स माण्हू आहे ऐं तुंहिंजी अखियुनि में लोड़क सुठा कोन था लॻनि। बाबा बाबा मूंखे सॼो हवाल ॿुधाए त आख़िर मसलो छा थियो आहे? ससी जी जीअं ई मीरा घरां निकिती चयईं त मां काठियूं भरी करे थी अचां। जीअं ई काठियूं खणण वई वरी वापसि मोटी न आहे। बाबा तू परेशान न थी, असां ॻोल्हींदासीं अदी मीरा खे, बहादुर ॻोल्हींदो अदी मीरा खे। हाँ चाचा बोलिया, तू फिक्र न कर, असां ॻोल्हींदासीं अदी मीरा खे ऐं अदी मीरा जल्द वापसि मोटी ईंदी। साईं मोजन साईं, तव्हांखे अलाह अलाह हबीब आंदो आहे साईं। तव्हां त असांजा मुर्शिद आहियो बाबा। साईं पीर करामत ते वञण खां पोइ त हुते छोरो चिनू थी वियोसि। केॾी महिल मूंखे सूबेदार जो लाकम कंदो, केॾी महिल शाह ज़माने जा माण्हू खणी मूंखे अलाह किथे चलाईंदा, केॾी महिल पीर इसार खान जा माण्हू उहे खणी वेंदा। आउं त रुली मरी वियोसि। तव्हांखे अलाह आंदो आहे। हाणे एतिरो त आहे न त मुंहिंजो धणी धोती अची वियो आहे। हाणे साईं हुकुम खपे तव्हांजो। कमदार नबू, जेकर तो असांजो मुरीद आहीं त अदा जी मिल्कियत बाबति तुंहिंजी मूंखे मदद घुर्जे। मोजन साईं, आउं तव्हांजी मुरीद न पर खलीफ़ो आहियां, पेरनि जी खाक आहियां, पीर करामत जो नौकर आहियां। तव्हांजी हिन हवेलीअ जे आहे करामत साईं जे सॼी मिल्कियत जी मालिकियानी इन रेशम खे करे छॾियो आहे पीर अहसान। कुझु बिलो कयो न जो। कमदार नबू, इन जो कहिड़ो बंदोबस्त कया? इहा त हिकु मेरासी जी धीउ आहे। ही मिल्कियत असांजे अबनि ॾाॾनि जी आहे। हिन सॼी मिल्कियत जो वारिस मां आहियां, मां, ॿियो कोई बि न आहे। पोइ ईअं कयो साईं, हे कागज़ पत्र सभु हिन पीर अहसान मां रेशम नाले करे छॾिया आहिनि। या तव्हांखे बेदखल करे सघे थी, कुझु करे ॾेखारियो। चयां मञा थो हुन में दम एतिरो न आहे, पर सॼो सारो हथ पीर अहसान जो आहे। उन जे करे कमदार नबू, जेकॾहिं पीर अहसान विच में आयो त उहो मरंदो। ईअं कयो न साईं, असांजे पुट ते टिंडियूं चढ़नि त ख़बर पए। पीर अहसान सां गॾु छा ज़माने खे पूरो करणो आहे, छा ज़माने सां गॾु इन दिलावर ऐं हाशिम खे पूरो करणो आहे। इन्हनि इन तरह में बाह ॿारे ॾिनी आहे, पंहिंजे पाण खे फने खान था सम्झनि, फने खान। दिलावर हाशिम, कमदार नबू, हिननि खे त मूं कंध खणण जहिड़ो न आहे छॾियो। सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी पर हिननि खे मीरा जो मुंहुं ॾिसण में नसीब न थींदो। ओ साईं मोजन साईं, जेको चवां पियो उहो कयो। पहिरीं न माई रेशम जो बंदोबस्तु कयो। रेशम जो बंदोबस्तु थी वेंदो कमदार, केॾी महिल वारो वठी इनखे बि पूरो कंदुसि। पोइ सॼी दुनिया दंग रहिजी वेंदी त रेशम वई त काॾे वई। अहिड़ो गुप्तगार करे छॾींदो आहे रेशम। हाशिमा, हिम्मत न हार जाए। हाँ, ओ ये मुर्सल वाकुर। चलो ठीक है। बाबा साईं, मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। चओ पुट, छा थी चवणु चाहीं? बसरा चए पई त मूंखे ख़बर आहे, चङी तरह ख़बर आहे त तूं शादी नथी करणु चाहीं। बाबा साईं, मां साजिद। मूंखे ख़बर आहे, चङी तरह ख़बर आहे। यो साजिद बंकुल खान जो पुट आहे। ऐं बंकुल खान मुंहिंजो जानी दुश्मन आहे, मुंहिंजो जानी दुश्मन आहे। केतिरा भेरा मूं ते हमलो करायो अथई, पर रब साईं मूंखे बचाए पियो। उन साजिद जी ॻाल्हि थी करी जेको मुंहिंजे दुश्मन जो पुट आहे। बाबा साईं, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। ना ना, बिल्कुल ना। रोशनी पुट, हिन वक्त जेका तूं ॻाल्हि करणु चाहीं थी न, जेको कुछ तुझे अंदर में मौजूद आहे वो बाहर न कट त बेहतर आहे। उन ॻाल्हि खे अंदर ई रहण ॾे, कुछ भी न ॿुधंदुसि। ॻाल्हि ॿुध रोशनी,
जेको कुछ तू चवण थी चाही न वो कॾहिं बि न थींदो। इहो तू छा चवंदी अंग्रेजी में? नो नेवर। हाणे मुंहिंजे तरफ़ां नो नेवर। बाबा साईं हिन में साजिद जो कहिड़ो ॾोह आहे? वरी साॻी ॻाल्हि, जंहिं ॻाल्हि खां मूंखे चिड़ अचे अॻो मूं तोखे छा ॿुधायो त बंकुल मुंहिंजो जानी दुश्मन आहे। वरी उहा ई ॻाल्हि, साजिद मुंहिंजो दुश्मन आहे, हुनजो पीउ बि मुंहिंजो दुश्मन आहे, ॿई पीउ पुट मुंहिंजा दुश्मन। साजिद तोखे ढाल पढ़ाए मूंखे ॿाराइण थो चाहे, उन खां पोइ मिल्कियत ते कब्ज़ो करण थो चाहे। इन जे पुठियां जेका चाल हले पियो वो बंकुल आहे, बंकुल हुनजो पीउ। ॻाल्हि खे समझंदी कर बेवकूफ़ छोकिरी। ठीकु आहे बाबा साईं, मां तव्हां सां पोइ ॻाल्हाईंदसि। बंदि कर इहे पंहिंजे साजिद वारियूं ॻाल्हियूं। इन मौज़ू ते मां ॻाल्हाइण नथो चाहियां। बस चुप। छो बाबा साईं छो? आखिर छो तव्हां मुंहिंजी ख़ुशियुनि जा दुश्मन थी विया आहियो? नज़रिए खे केरु समझाए दुनिया में कहिड़ो अहिड़ो पीउ आहे जेको पंहिंजी धीअ खे ख़ुशि थींदे न ॾिसंदो हुजे। पर जहिड़ी छोकिरी आहे ऐं बाबा साईं जो बि मूड अलाए कॾहिं ठीकु थींदो। ओ साइण जेसी ताईं हा ममड़ी कोन मोटंदी तेसी ताईं सरदार साईं जो मोह सिधो ई कोन थींदो। कंहिं सिधे मुंहं सां ॻाल्हाईंदो ई कोन। पाणी वाणी जी ज़रूरत पवई चांहि जी त हुकुम कजाए। बाबा बाबा तू एतिरो परेशान छो आहीं? छा जो ॾुख आहे? छो थो रोए? बाबा कुछ ॿुधाए त सही। ससी जी हूं मीरा। बाबा बाबा छा थियो आदि मीरा खे? मीरा कल्ह खां वठी गुम आहे मुंहिंजी धीअ। छा बाबा? अदी मीरा कल्ह खां गुम आहे? हाँ ससी जी ख़बर न आहे त कहिड़ा ज़ालिम मुंहिंजी धीउ मीरा खे खणी आया आहिनि। कल्ह खां वठी आशूम वारा मीरा खे ॻोल्हे रहिया आहिनि पर मीरा नथी लभे। सब्र कर चाचा बोलिया, तू तो मुड़स माण्हू आहे ऐं तुंहिंजी अखियुनि में लोड़क सुठा कोन था लॻनि। बाबा मूंखे सॼो हवाल ॿुधाए त आख़िर मसलो छा थियो आहे? ससी जी जीअं ई मीरा घरां निकिती चयईं त मां काठियूं भरी करे थी अचां। जीअं ई काठियूं खणण वई वरी वापस मोटी न आहे। बाबा तू परेशान न थी, असां ॻोल्ही था अदी मीरा खे। बहादुर ॻोल्ही दो अदी मीरा खे। हाँ चाचा बोलिया, तू फिक्र न कर, असां ॻोल्हींदासीं अदी मीरा खे ऐं अदी मीरा जल्द वापस मोटी ईंदी। साईं मोजन साईं तव्हांखे अलाह अलाह हबीब आंदो आहे साईं। तव्हां त असांजा मुर्शिद आहियो बाबा। साईं पीर करामत ते वञण खां पोइ तव्हां हुते छोरो चिनू थी वियोसि। केॾी महिल मूंखे सूबेदार जो लाकम कंदो,
केॾीमहिल छा ज़माना जा माण्हू खणी मूंखे अलाए किथे चुलाईंदा केॾीमहिल पीर इसार खान जा माण्हू पोइ खणी वेंदा ऐं ज़रूरु